अस्सलाम वालेकुम दोस्तों। तो दोस्तों अॼु असां ॻाल्हि करण वारा आहियूं ड्रामा सीरियल दर्दन जो देश। तो दर्दन जो देश हिकु हफ़्ते खां सोशल मीडिया ते ॾाढो ट्रेंड में आहियूं। हर चैनल ते तव्हांखे हर हुन जे बारे में न्यूज़ मिलंदी ऐं हर ख़बर मिलंदी, पर जेका अॼु असां न्यूज़ तव्हां खां शेयर करण वारा आहियूं उहा न्यूज़ आहे त आचार्य जो ड्रामनि में आचार्य जे नाले सां मशहूरु आहिनि निसार शाह। त हुन हिकु बयानु जारी कयो आहे, जीअं बयान में हुन ॿुधायो त दर्दन जो देश जेको तमामु जल्दी ईद खां पोइ पेटियुनि ते हलण वारो आहे। हुन में हिकु बहितरीनु ड्रामे जी कहाणी लिखी वई आहे। हुन ड्रामे ते बहितरीनु महिनत थी वई आहे। हीउ ड्रामो सिंध वासियुनि खे तमामु वणंदो ऐं उमेद कयां थो त हीउ जेको ड्रामो असां जंहिं ते महिनत करे रहिया आहियूं इहो सिंधियुनि खे तमामु बेस्ट लॻंदो ऐं उहो सुठो लॻंदो। त निसार शाह चयो त हिन ड्रामे में मूंखां अलावा असद कुरैशी आहे जेको हिकु बहितरीनु ऐं सीनियर असांजो अदाकार आहे ऐं असां हुनखे ॾाढो फॉलो कंदा आहियूं। हुनखे हुनजी अदाकारी में उहो मज़ो आहे जेको असां हुनजो ड्रामे में हुजण जी गारंटी आहे त ड्रामो उहो हिट थी वेंदो। हुन खां अलावा तव्हांखे हिन ड्रामे में ज़ुल्फ़कार बुर्दी मिलंदो ऐं एस भट्टी जेके सीनियर अदाकार आहिनि सिंध जा। हुन खां अलावा ॿिया बि केतिरा ई सीनियर अदाकार आहिनि। त इहो निसार शाह जो बयानु। त अहिड़ा ई वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। थैंक यू वेरी मच।